अस्सलाम वालेकुम। असांजो टॉपिक आहे त घे घोड़ो ऐं काफ गॾु कहिड़े तरीक़े सां गॾु ऐं अलॻि लिखियो वेंदो आहे। माना घे जो हे हाथी वारो जेको आहे त इहो असांखे ख़बर कीअं पई त घे आहे या काफ ऐं हे आहे। अहिड़े तरीक़े सां जे झिरकीअ में बि ऐं जीम ऐं हे त इन्हनि में फ़र्क़ु कहिड़े तरीक़े सां तव्हां कयूं। अचो त तव्हां सां मिसाल ॾेई करे सम्झायूं था। घोड़ो हाणे घोड़ो अक्सर माण्हू हिकु हीअं लिखंदा आहिनि, ॿियो हीअं लिखंदा आहिनि। हिन में वॾे खां वॾी ग़लती थींदी आहे। असांजी सिंधीअ में काफ़ी जेके आहिनि वॾे खां वॾी ग़लती कंदा आहिनि। हाणे हे बि घोड़ो आहे, हे बि घोड़ो आहे, पर हिन में असां ॾिसंदासीं असुल में हे घोड़ो सही आहे, हे ग़लति आहे। हे थी वियो घोड़ो, हे हाथी जो आवाज़ ॾिए थो, हे गाफ गॾु ऐं हे हाथी जो आवाज़ थो कढे। हे जेको आहे हिन में जेको आहे हेठों ऐं मथों जेका आणी बीहे उहा तव्हांजी घे घोड़े सां थींदी आहे। हे जेकॾहिं तव्हांखे गॾु ई तव्हांखे जेके हे हाथी वारी निशानी ईंदो, हिते तव्हांखे हे हाथी थो ॾेखारे, हे हिते घे घोड़ो थो ॾेखारे। अहिड़े तरीक़े सां जे झिरकीअ में बि तव्हांखे अहिड़े ई तरीक़े सां थींदो आहे। जीअं जे झिरकी बि अक्सर माण्हू हिकु जे झिरकी हीअं लिखंदा आहिनि, ॿियो लिखंदा आहिनि जे झिरकी हीअं। हाणे हिन में जे झिरकी जेका आहे हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे। तव्हांखे किथे बि विच में अखरनि में अचे तव्हांखे ख़बर कीअं पए त हे जे झिरकी आहे या हे हाथी मिलियल आहे। जॾहिं तव्हां वटि हीअ निशानी अची वञे सम्झो हे हाथी आहे, हेठों ऐं मथों हिन में वकड़ वारी निशानी अचे माना हेठि ऐं मथे अचे त उहा जे झिरकी हूंदी, हेठों ऐं मथों अचे त के घोड़ो हूंदो। ऐं जेकॾहिं जीम सां गॾु हीअ निशानी थिए माना मथां ई ॿ अखियूं अची वञनि त इहो थी वई तव्हांजी जीम जुती। हाणे जीअं जहाज़ आहे, जहाज़ हे सही आहे। ऐं जेकॾहिं तव्हां वटि लिखियलु हुजे जहाज़ हीअं, जहाज़ त हे थी वियो जहाज़ झे झिरकी आवाज़ कंदो, झे लफ़्ज़ जहाज़ पियो थो जहाज़, हे थी वियो जहाज़, हे आहे असांजो ग़लति, हे थी वियो जहाज़। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे किथे बि ॾिसो त हिननि शयुनि खे तव्हां निशानदेही कयो। असांजी सिंधीअ में काफ़ी ग़लतियूं कंदा आहिनि, इनखे शइ खे नोट कयो वञे त माना जेकॾहिं हेठि ऐं मथे अचे त हे माना के घोड़े जो आवाज़ु निकिरंदो, हे जेकॾहिं सिधो मथां ई अचे थी त माना हे हाथी जो आवाज़ु निकिरंदो। माना हे हाथी हमेशह हे हीअं हूंदो आहे, हीअं हे हाथी कॾहिं बि न हूंदो, हे हाथी न आहे, हे हाथी हे आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां पाण जेतिरी एक्सरसाइज़ कंदव तव्हांखे वधीक आसान थी वेंदो, तव्हां कहिड़े तरीक़े सां लिखी सघो।